साईं सौदागर कई शादी। हाँ सौदागर जॾहिं शादी कई हुनजी ज़ाल तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत ऐं सुहिणी हुजे, अहिड़ी का सुहिणी का औरत ॿी हुजे ई न। हाँ सौदागर कई शादी। हाँ उन जेको भी माल मिलकियत धन दौलत हुई सो वेही उन ज़ाल मुड़ुसनि खाधी। सो हाणे हिकु चकर मुड़ुसु चवणु लॻो सौदागर जी ज़ाल खे, संदो ज़ाल खे चवणु लॻो त हाणे आउं वञा थो कमाए अचां। हाणे जेका भी धन दौलत हुई सो पाण वेही खाधीसीं। हाणे ज़ाहिर ई ॻाल्हि आहे त मूंखे कमाई जे लाइ त वञिणो पवंदो। सो ज़ाल चवणु लॻी तोखे भले मोकल आहे, तूं वञ ऐं वञी कमाए अचु त जीअं पाण खे माना सहूलियत थिए त पैसो खां सवाइ त ॿी का शइ आहे कोन, पैसो हूंदो त हर शइ आहे। सो हिते हाणे मुड़ुसु चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे, उहो सौदागर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त हाणे आउं वञा त सही पर मुंहिंजी दिलि नथी चवे त तोखां सिवा उते मुंहिंजो मनु कोन लॻंदो, मुंहिंजी दिलि कोन लॻंदी, तोखे न छॾे वञा। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी तूं परेशान न थी, तोखे टाइम केतिरो लॻंदो? त सौदागर चवणु लॻो त टाइम जी ॻाल्हि आहे कोन, हाणे जेतिरो टाइम लॻे वापारु ऐं सौदो आहे लाज़मी हुते कंदसि। 6 महीना बि लॻी सघनि था, साल बि लॻी सघे थी। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी तूं परेशान न थी। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त हीअं कर, तोखे मुंहिंजी सिक जेॾीमहिल लॻे न हिकिड़ी शइ तोखे ॾियां थी, सिक लॻे त उनखे ॾिसजांइ। त सौदागर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त मतिलबु कीअं सम्झसि कोन। सो सौदागर जी ज़ाल सौदागर खे वठी आई। हिकु ॿाहिरि अहिड़ो तलाउ हो, उन तलाउ ते हिकिड़ो तमामु माना सुठो ख़ूबसूरत माना गुल हो। सो उहो गुल पटे उन सौदागर खे ॾिनी ऐं चवणु लॻी त हीअ गुल जेॾीमहिल तोखे मुंहिंजी सिक लॻे उनमहिल हीअ गुल खणी ॾिसजांइ, जे अगरि गुल सही हुजे माना महकंदो रहे, सुठो ऐं ख़ूबसूरत हुजे, सम्झां त आउं ठीकु आहे, चङी भली ऐं तयारु आहियां। जे अगरि हीअ माना मुरझाए वञे पंहिंजे हिसाब सां त सम्झां त आउं बीमार आहियां, जे अगरि गुल सफ़ा ख़तमु थी वञे त सम्झां त आउं मरी वई आहियां। सो सौदागर चवणु लॻो त ईअं? त ज़ाल चवणु लॻी त हा बिल्कुलु ईअं। सो हाणे उहो गुल खणी सौदागर रखियो पाण वटि। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी सौदागर खे त भला पोइ हाणे तुंहिंजी मूंखे ख़बर कीअं पवे। सो हिते सौदागर चवणु लॻो त बिल्कुलु तोखे बि आउं सिक लाहिण जे लाइ, ख़बरचार वठण जे लाइ हिकिड़ी शइ ॾियां थो। सो सौदागर बि हिकिड़ो खंजर उनखे ॾिनो पंहिंजी ज़ाल खे। सो चवणु लॻो त हीअ खंजर मुंहिंजो आहे, नायाबु खंजर आहे। जेॾीमहिल बि मुंहिंजी सिक लॻे त इन खंजर खे ॾिसजांइ, हीअ खंजर चमकंदो। हीअ चमकंदो त सम्झां त आउं सही आहियां, ठीकु ठाकु आहियां। जे अगरि हीअ घटि चमके त सम्झां त आउं बीमार आहियां। जे अगरि सफ़ा कटिजी वञे त सम्झां त आउं मरी वियो आहियां ऐं पोइ तूं मुंहिंजो आसिरो लाहे छॾिजांइ ऐं तूं बि शादी करे छॾिजांइ। हाणे हिननि जी पाण में इहा इन ॻाल्हियुनि मुताबिक़ इहो माना तइ थी हलियो त सिक लॻे त हीअ शइ पाण खे करणी पवंदी। सो हाणे सौदागर पंहिंजी ज़ाल खां मोकिलाए निकितो रोज़ी करण जे लाइ। सो हाणे नेठि कई बादशाहियूं छॾे हिकिड़ी बादशाह जी बादशाही में अची पुॻो, हुते वापारु ऐं सौदो करणु लॻो। सो हाणे उते जो बादशाह हिन सौदागर खे ॾिठो। सो बादशाह चवणु लॻो त हीअ माण्हू को नओं आयो आहे हिते सौदो ऐं वापारु करण जे लाइ। सो हाणे बादशाह आयो उन सौदागर वटि, कुझु सामान वग़ैरह वरिती ऐं हिते बादशाह पुछा करणु लॻो उन सौदागर खां, ॾे ख़बर किथे जो आहीं, कहिड़े हंधि जो आहीं? सो हिते सौदागर चवणु लॻो त बादशाह सलामत, आउं फ़लाणे हंधि जो आहियां ऐं हिते नओं आयो आहियां। तो बादशाह चवणु लॻो उन सौदागर खे त हाणे जेकर तूं नओं आयो आहीं, तूं हल मुंहिंजी बादशाही में अॼो की राति तूं मूं वटि रह ऐं मुंहिंजी मानी वग़ैरह खाइजांइ, मूं वटि रहिजांइ, तरसजांइ। तूं नओं माण्हू आहीं, तमामु परे खां आयो आहीं, कई बादशाही विच में छॾे पोइ आयो आहीं मुंहिंजी बादशाही में, ऐं पोइ सुबुह जो वरी हितां निकिरी वञिजांइ ऐं भले पंहिंजी रोज़ी कजांइ। सो सौदागर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे बादशाह उन सौदागर खे वठी पंहिंजे महल में आयो ऐं राति जो टाइम अची थियो, मानी टिकी वग़ैरह ॾिनी हिनखे। सो हाणे बादशाह उनखे मानी वग़ैरह खाराई सौदागर खे। सो हाणे सौदागर मानी वग़ैरह खाई ऐं सौदागर सोचणु लॻो त हाणे मूंखे मुंहिंजी ज़ाल जी सिक लॻी आहे, छो न इहो गुल ॾिसां त मुंहिंजी ज़ाल कहिड़े हाल में आहे। सो हाणे सौदागर उन महिल मानी टिकी खाई ऐं उहो गुल कढी ॾिसणु लॻो त गुल उन महिल टहिकंदो रहियो, महकंदो रहियो, तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन गुल हुजे। त सौदागर चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल सही सलामत आहे। हाणे तव्हांजो परियां बादशाह आयो पियो, बादशाह ॾिठो सौदागर जे हथ में अहिड़ो गुल। सो बादशाह आयो उन सौदागर पुछा करणु लॻो त ॾे ख़बर हीअ गुल खयों अथई, हिन आसे पासे में अहिड़ा गुल त आहिनि कोन, हीअ गुल तो किथां आंदो? सो हिते सौदागर चवणु लॻो त बादशाह सलामत, दरअसल हीअ गुल आउं मुंहिंजे मुल्क में जा उतां ई खणी आयो आहियां, हीअ मूंखे मुंहिंजी ज़ाल ॾिनो आहे। सो अहिड़े हिसाब सां हाल अहिवाल वठण जे लाइ हाणे सौदागर सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे ॿुधाई। सो हाणे बादशाह चवणु लॻो त गुल त तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। बादशाह एतिरो कुझु चई ऐं पाण त हलियो वियो ऐं सौदागर उहो गुल खणी पाण वटि रखियो। सौदागर उते रही पियो।
हाणे बादशाह आयो पंहिंजे महल में, अची दरबार में मायूस ऐं उदास थी वेही रहियो। त एतिरे टाइम में हिकिड़ो वज़ीर आयो उनजो। सो वज़ीर ॾिठो बादशाह जो हाल, त बादशाह परेशान ऐं मायूस लॻो पियो। सो वज़ीर पुछा करणु लॻो इन ॻाल्हि जी वजह। त बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हांखे छा थियो आहे? तव्हां मायूस ऐं उदास वेठा आहियो, तव्हां सां ख़ैरु त आहे? सो हिते बादशाह चवणु लॻो त वज़ीर ॻाल्हि न पुछ, मूंखे इश्क़ लॻो आहे, उहो बि अणॾिठो। हाणे अणॾिठो मूंखे इश्क़ लॻो आहे, तंहिंजे करे मायूस ऐं उदास वेठो आहियां। सो वज़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह तोखे अणॾिठो इश्क़ लॻो आहे, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। सो हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर ॻाल्हि दरअसल इहा आहे, अणॾिठो इश्क़ ईअं आहे जो फ़लाणो सौदागर आहे ऐं उन वटि हीउ गुल आहे। माना सॼी हक़ीक़त करे उन वज़ीर खे ॿुधाई। ऐं बादशाह चवणु लॻो जेकर गुल अहिड़ो हसीन ऐं ख़ूबसूरत आहे त इन सौदागर जी ज़ाल केॾी न हसीन ऐं ख़ूबसूरत हूंदी। सो वज़ीर चवणु लॻो त बेशक ईअं हूंदो। सो हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हाणे कीअं बि कर, कुझु बि कर, इन सौदागर जी ज़ाल खे मूं वटि वठी अचु, मुंहिंजो हुन सां इश्क़ थी वियो आहे। सो कीअं बि कर, कुझु बि कर, छा बि थिए, केतिरो बि ख़र्चु कर। हाणे बादशाह वटि त धन दौलत मिल्कियत तमामु जाम हुजे। बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त न त आउं मरी वेंदुसि, इन सौदागर जी ज़ाल खे मूं वटि वठी अचे, इन सां मुंहिंजी यारी, मुंहिंजो इश्क़। सो हाणे वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे तव्हां अणॾिठो इश्क़ करे वेठा आहियो, हाणे फ़लाणे हंधि सौदागर जी ज़ाल हाणे ख़बर किथे वेठी आहे, इनजो को अतो न पतो आहे। सो हिते बादशाह चवणु लॻो त न, कुझु बि कर, छा बि कर, पर बहरहाल मूंखे सौदागर जी ज़ाल खपे। सो वज़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे वज़ीर का टल कई। सो वज़ीर कंहिं अहिड़े सौदागर खे चयो त वञी इन सौदागर खां पंहिंजे अतो पतो एड्रेस पुछा करे आ। सो हाणे ॿिए सौदागर खे वज़ीर मोकिलियो, वज़ीर सौदागर खे मोकिलियो। उहो सौदागर वियो उन सौदागर वटि, हाल अहिवाल वठी ऐं मिड़ी मथे ते हथु फेरे ॾस पतो पुछा करे आयो त किथे किथे सौदागर वेठो आहे। सो नेठि उन सौदागर अची वज़ीर खे ॿुधायो त हीअ सौदागर फ़लाणे हंधि जो आहे, फ़लाणे शहर में हिते माना वेठो, हुनजो घरु हुते आहे। सो हाणे सॼो ॾिस पतो वठी अची वज़ीर खे ॾिनो। वज़ीर आयो बादशाह सां ॻाल्हि कई। सो हाणे बादशाह चवणु लॻो त हाणे वज़ीर खे त हाणे तोखे ॾस पतो सभु मिली वियो आहे, हाणे को न को बंदोबस्तु कर। सो हिते वज़ीर चवणु लॻो त भले ठीकु आहे। सो वज़ीर वियो, हिकिड़ियूं ॿ मायूं वठी आयूं। मायूं तमामु माना ख़तरनाक हुजनि, ॿ पोरियूं हुजनि, तमामु ख़तरनाक हुजनि, माना अधड़ोट उमिरि में हुजनि, उहे मायूं वठी आयो वज़ीर। सो उहे मायूं तमामु चालाक हुयूं। सो अची दरबार में वठी आयो। सो वज़ीर ऐं बादशाह चवणु लॻा उन मायुनि खे त हीउ कमु अव्हांखे करिणो आहे, फ़लाणे हंधि सौदागर वेठो आहे, ॾस पतो असां वरितो आहे, उन ज़ाल अव्हांखे हुतां वठी अचे, कहिड़े बि हिसाब सां वठी अचे, हिते मूं वटि पुॼाइणी आहे। सो उहे मायूं चवणु लॻियूं त का ॻाल्हि न आहे, इन सौदागर जी ज़ाल खे असीं हिते वठी ईंदासीं। हाणे उहे ॿई मायूं निकितियूं उन सौदागर जी ज़ाल खे वठण जे लाइ। हाणे अची उन सौदागर जे माना मुल्क में पुॻियूं, अची उन हाणे हाणे अची उन सौदागर जे घर पुॻियूं। सो हाणे अची दर खड़काइण लॻियूं। सो हिते सौदागर जी ज़ाल दर खोलियो, ॾिठईं त हीअ ॿ पोड़ियूं हुजनि। सो सौदागर जी ज़ाल चवणु लॻी उन पोड़ियुनि खे त ॾियो ख़बर, ख़ैरु आहे, अमी आयो आहियो, केरु आहियो, छा? सो हिते उहा पोड़ी हिकिड़ी चवणु लॻी त अमां आऊं तुंहिंजी नानी, ऐं हीअ जेका आहे मूंसां गॾु आहे सा ही मुंहिंजी साहेली आहे। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त मुंहिंजी नानी, सो मुंहिंजी नानी त मूं ॾिठी आहे, तूं त मुंहिंजी नानी कोन थी लॻे। सो हिते उहा पोड़ी चवणु लॻी त अमां आऊं तुंहिंजी नानी जी भेण आहियां, सम्झ तुंहिंजी नानी थियसि न। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त हा बिल्कुलु तूं मुंहिंजी नानी भेण, पर इहा ॻाल्हि त कॾहिं मूं ॿुधी कोन त मुंहिंजी नानी का भेण आहे, नानी मुंहिंजी थींदी तूं। सो हिते उहा चवणु लॻी त अमां आऊं ॿिए हंधि वेठल हुअसि, आऊं हज ते वई हली हुअसि, आऊं ॿिए हंधि वेठल हुयुसि, ऐं तंहिंजे करे आऊं हुते पुॼी न सघियसि। को विड़िया, को जहिड़ा थिया, को छा। सो असीं भेणूं ॿई पाण में जुदा थी वियासीं, ऐं आऊं हज ते वई हली हुअसि। हाणे जीअं हज त आई आहियां त मूंखे तुंहिंजे बारे में ख़बर पई, तंहिंजे करे हिते आयसि। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त नानी चलो ठीकु आहे, तूं मुंहिंजी नानी आहे, पर बहरहाल तो मूंखे कीअं सुञातो त आऊं हिते आहियां। सो हिते उहा पोड़ी चवणु लॻी त अमां आऊं ईअं ॾस पतो पुछा करे ऐं तो वटि पुॻी आहियां, ऐं तुंहिंजो जेको हीउ तिर जो निशान आहे न, इहो तिर जो निशान तोखे नंढे हूंदे खां आहे, तंहिंजे करे। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त हा बिल्कुलु, हाणे तिर जो निशान त हुनखे हो। सो सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त बिल्कुलु अवां नानी तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। सो नानी खे ऐं ॿिन्ही खे माना पोड़ियुनि खे अची अंदरि विहारियो। सो सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त भले ठीकु आहे, अमी भले वेहो अचो। सो हाणे सौदागर जी ज़ाल उन ॿिन्ही पोड़ियुनि खे हुते विहारियो। सो हिते सौदागर जी ज़ाल ॿिए कमरे में आई। सो चवणु लॻी त हाणे हीउ तिर जेको मूंखे आहे, सो त मूं कढियो आहे सुरमे जो। हाणे उहो हर माण्हू कढे थो, हीउ त मूं कढियो आहे सुरमे जो, ऐं हर को माण्हू कढी सघे थो, ऐं हिन त कूड़ हयो आहे, लाज़मी का न का गड़बड़ आहे। सो हाणे सौदागर जी ज़ाल चालाक
तमामु ज़हन होशियारु। सो छा कयईं जो हिननि खे खाधे में भंग वग़ैरह ॾिनई, पाणी में भंग ॾिनई, खाधे में भंग विझी हिन पोड़ियुनि खे खाराई। सो हाणे पोड़ियुनि जॾहिं उहा भंग खाधी हेॾा होॾा तो पोड़ियूं विफलण लॻियूं। तो चवणु लॻियूं त हाणे ही सौदागर जी ज़ाल राज़ी थी वई आहे, हाणे हिन खे खणी हलंदासीं बादशाह वटि, बादशाह पाण खे धन दौलत जाम। सो हिते सौदागर जी ज़ाल सम्झी वई त भंग में हुननि खे नशा हुजनि, हिननि दॿे छॾियो। सो सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त बसि हाणे असलियत ख़बर पइजी वई। सो हाणे हुननि छा कयो जो सौदागर जी ज़ाल उन ॿिन्ही पोड़ियुनि खे खणी अची हिकिड़े कमरे में ॾाढो संग्रह सां ॿधी ऐं बंदि करे छॾियो ऐं खाधो वग़ैरह टाइम ते ॾींदी हुई, उहो ई भंग वारो। तो पोड़ियूं सॼो ॾींहुं उन नशनि में टुनियूं हुयूं उन कमरे में। सो हाणे नेठि काफ़ी टाइम थी वियो, काफ़ी वक़्तु थी वियो, बादशाह ऐं वज़ीर इंतज़ारु करे करे मरी विया। सो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त ॻाल्हि ॿुध, इहे पोड़ियूं पैसा खाई भॼी वियूं, सो न वरियूं। सो हाणे हीअं कर, वरी को अहिड़ो ॿियो प्रोग्राम कर, ॿियो का टल कर जीअं इहा सौदागर जी ज़ाल मूं वटि पुॼे। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, वज़ीर वियो वरी 2 ठग वठी आयो, तमामु ख़तरनाक ठग हुजनि, ठग वठी आयो। बादशाह ऐं वज़ीर उन ठगनि सां बि इहा सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। सो ठग चवणु लॻा त इहो कमु सवलो। हाणे ठग 2 ॼणा निकिता, पैसा वग़ैरह ॾोकड़ वठी उन बादशाह खां। सो उन निकिता अची आया उन सौदागर जी ज़ाल जे घर, उते सौदागर जे घर उन मुल्क में उते पुॻा। सो अची दर खड़कायूं। सो हाणे सौदागर जी ज़ाल निकिरी आई। सो पुछा करणु लॻी त अमी केरु आयो? सो 2 ॼणा चवणु लॻा त असीं सौदागर जा यार आहियूं, तूं सौदागर जी ज़ाल आहीं न? तो चवणु लॻी त हा बिल्कुलु आउं सौदागर जी ज़ाल आहियां। चयो उहो सौदागर फलाणे हंधि आहे ऐं हू बीमार थी पियो आहे ऐं हुन चयो त वञो मुंहिंजी ज़ाल खे वठी अचो मूं वटि, हाणे आया आहियूं असीं तोखे वठण जे लाइ। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त भले ठीकु आहे, अचो मुंहिंजे घर में वेहो, सो आउं अव्हां सां गॾु हलां थी। सो नेठि उहो 2 ठग अची उन ॿिन्ही ठगनि खे उन सौदागर जी ज़ाल उते विहारियो ऐं पाण वेही छा कयईं जो उहो खंजर खणी खोले ॾिसे त उहो खंजर चमके पियो। सो हुते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त मुंहिंजो मुड़ुसु सौदागर त सही सलामत आहे, हीअ खंजर चमके पियो, लाज़मी का न का गड़बड़ आहे जो ही 2 ॼणा आया आहिनि। सो नेठि सौदागर जी ज़ाल बि छा कयो जो वरी बि उहो भंग वारो खाधो वग़ैरह ॾेई हिननि खे खाराई मना। सो नेठि ही बि 2 ॼणा नशा थिया, 2 ॼणा विफलण लॻा। सो चवणु लॻा त हाणे माई राज़ी थी वई आहे, हलंदी ऐं बादशाह पाण खे पैसा तमामु जाम ॾींदो। सो हिते उहा सौदागर जी ज़ाल सम्झनि त ही बादशाह जे चए ते आया आहिनि, ही मूंखे वठियो था वञनि। सो नेठि सौदागर जी ज़ाल छा कयो जो उन्हनि खे बि हिकिड़े कमरे में बंदि करे छॾियो उन पोड़ियुनि वग़ैरह। सो नेठि खाधो उन्हनि खे भंग जो हुजे, सॼो ॾींहुं नशे में टुन हुजनि, उते ई ॿधा पिया हुजनि संग्रहनि में, 2 कमरनि में ॿधी छॾिया। सो हाणे काफ़ी टाइम थी वियो, काफ़ी वक़्तु थी वियो। सो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे ॻाल्हि ॿुध, इहे बि न वरिया, इहे बि पैसा पंहिंजा खाई विया। सो बादशाह ऐं वज़ीर चवणु लॻा त हाणे 2 पाण था हलूं। सो हाणे बादशाह ऐं वज़ीर 2 निकिता आया सिधो अची उन सौदागर जी ज़ाल वटि। सो हाणे 2 चवणु लॻा सौदागर जी ज़ाल खे, बादशाह ऐं वज़ीर 2 चवणु लॻा त हाणे तूं हल, असांखे तुंहिंजे मुड़ुसु सौदागर मोकिलियो आहे, उन चयो त वञी मुंहिंजी ज़ाल खे वठी अचो ऐं तंहिंजे करे असीं तोखे वठणु आया आहियूं। सो मुंहिंजी बादशाही में कमु करे थो ऐं मुंहिंजी बादशाही में कमु करे थो ऐं मूंखे चयो आहे त वञी मुंहिंजी ज़ाल खे वठी अचो, हाणे तंहिंजे करे असीं तोखे वठणु आया आहियूं, तोखे टपड़ वपड़ खणाइणु आया आहियूं। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त ॻाल्हि ॿुधो, आऊं उहा सौदागर जी ज़ाल न आहियां, आऊं तुंहिंजी नौकराणी आहियां, सौदागर जी ज़ाल त अञा ॿिए कमरे में आहे। चए अच्छा, चई पोइ सौदागर जी ज़ाल खे घुरा। सो बादशाह ऐं वज़ीर खे चवणु लॻी। सो हाणे माई उहा साॻी हुजे पर माई चालाकी करणु लॻी। सो हाणे नेठि बादशाह ऐं वज़ीर खे विहारे ऐं पाण वेही वरी ॿियो वेस बदिली करे आई। तो चवणु लॻी उन्हनि खे, सो हीअ चवणु लॻा त छा सौदागर जी ज़ाल तूं आहीं? सो हीअ वरी वेस बदिली करे आई। तो चवणु लॻी त न, हिते त 3-4 नौकराणियूं आहिनि ऐं सौदागर जी ज़ाल आहे, उन चयो त आऊं हलंदसि। हाणे 3-4 नौकराणियूं, सो हीअ वरी वेस बदिली करे आई। सो चवणु लॻी उन्हनि खे, बादशाह ऐं वज़ीर खे, त सौदागर जी ज़ाल चयो आऊं हलां थी, ऐं वञो को घोड़े सवारी को टांगो वग़ैरह अहिड़ो करे अचो, बंदि हुजे जेको, सो उहो हलंदी। सो उहो आहे परदे जे हिसाब सां आहे सौदागर जी ज़ाल। सो चवणु लॻी त असीं 4 ई हलंदासीं, 3 नौकराणियूं आहिनि, 4थी सौदागर जी ज़ाल आहे ऐं 5 आऊं नथी हलां। सो उहे 4 ई हलंदियूं, 3 जूं नौकराणियूं आहिनि ऐं सौदागर जी ज़ाल आहे उहा हलंदियूं, पर बंदि गाॾी हुजे, बंदि सवारी हुजे, घोड़े सवारी हुजे, बंदि सवारी हुजे, सो इहे हलंदियूं। ऐं असां हाणे 4-5 नौकराणियूं ते आहियूं ऐं सौदागर जी ज़ाल। तो बादशाह वज़ीर चवणु लॻा त भले ठीकु आहे। हाणे बादशाह ऐं वज़ीर त जेको आहे सो विया वञी घोड़े सवारी हथु करे आया। तो हाणे बादशाह ऐं वज़ीर थोरो परियां थी बीठा। सो हाणे उन छा कयो जो जेका सौदागर जी ज़ाल हुई उन छा कयो जो उहे 2 पोड़ियूं ऐं 2 ठग जेके आहे उन्हनि खे भुरका कारा
पाराए ऐं उन्हनि खे माना अहिड़े हिसाब सां खणी अची हू नशे में टुन हुजनि तो खणी अची उन घोड़े सवारी में हया चारे हया। सो हिते उहा सौदागर जी ज़ाल चवणु लॻी हाणे हुननि खे लॻे त हीअ नौकिरियाणी आहे। सो हिते उहा सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त बादशाह सलामत हाणे चारी चढ़ी वियूं आहिनि ऐं तव्हां भले हाणे वञो। सो हाणे बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं वज़ीर बि ॾाढो ख़ुशि थियो त सौदागर जी ज़ाल राज़ी थी वई आहे। सो हाणे खणी इहो बादशाह ऐं वज़ीर ॿई ॼणा उन घोड़े सवारी सूधो निकिता त हाणे हू त ॻाल्हाईंदी न नशे में टुन हुजनि सफ़ा ईअं ई ऐं परदे जे हिसाब सां बादशाह ऐं वज़ीर बि न ॾिठो। सो हाणे वज़ीर चवणु लॻो वाट ते बादशाह खे त बादशाह ॻाल्हि ॿुध 3 नौकिराणियूं आहिनि चौथी सौदागर जी ज़ाल आहे। सो हाणे इन्हनि मज़ा हिकिड़ी तूं मूंखे ॾिजां। सो हिते बादशाह चवणु लॻो ॻाल्हि ॿुध 3 नौकिराणियूं तूं वञी रखजांइ सिर्फ़ु मूंखे सौदागर जी ज़ाल खपे। हाणे ॻाल्हियूं मोहाड़ियूं कंदे आया। सो नेठ जी पंहिंजी बादशाही में पुॻा। हाणे बादशाही में अची पुॻा सो उन चैनी खे लाथो छा ॾिसनि बुरका माना लाहे। सो उहे जेके हिन बादशाह ऐं वज़ीर मोकिलिया उहे 2 पोरियूं हुयूं 2 ठग हुआ। सो हिते बादशाह वज़ीर चवणु लॻा त इहा माई तमामु चालाक ॾाढी कई अथसि पाण सां। सो नेठ कुझु न कुझु करणु खपे। बादशाह कावड़िजी पियो। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हाणे हीअं कर इन सौदागर खे हिते वठी अच पाण सौदागर खे नौकिरी ॾियूं था पोइ सौदागर पाण वटि वेंदो ऐं पोइ पंहिंजे ॿारनि बचनि खे घुराईंदो। तो बादशाह वज़ीर पाण प्लानिंग करे छॾी। सो हिननि नेठि घुरायो सौदागर खे बादशाह चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध तोखे नौकिरी ते रखूं था हेतिरो पघार ॾींदासीं। पघार बि जाम वधायो। सो हिते सौदागर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे 2 ॾींहं 3 ॾींहं गुज़रिया सौदागर उते नौकिरी करणु लॻो पघार बादशाह जाम वधायो। सो नेठि बादशाह चवणु लॻो उन सौदागर खे ॻाल्हि ॿुध तोखे वञिणो कोन पवंदो तुंहिंजे घर हिते ड्यूटी करणी पवंदी। तूं हीअं कर तुंहिंजे ॿार बचा जेके हुजनि तुंहिंजी फैमिली हुजे हिते घुरा तोखे बंगलो महल मिलंदो। सो सौदागर चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे सौदागर उतां थी उन बादशाह खां कुझु पैसा वग़ैरह वठी सिधो आयो पंहिंजे घर अची पंहिंजी ज़ाल सां मिलियो ऐं सॼी हक़ीक़त बयानु करे ॿुधाई। चवणु लॻो त हल फिलाणे बादशाह वटि मूंखे नौकिरी मिली आहे पैसा पघार तमामु जाम आहे उते पाण हली रहूं था। सो हाणे सौदागर जी ज़ाल सम्झी वई त बादशाह जी साॻी उहो आहे का चालाकी कई आहे। तो सौदागर जी ज़ाल मना करणु लॻी। सौदागर चवणु लॻी त न पाण पंहिंजे मुल्क में सही धूड़ विझी हिन नौकिरी खे जेको अबरो सबरो पाण हिते ई। सो हिते नेठि सौदागर मञे न। सौदागर पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त न तूं हल नौकिरी भली मिली आहे ईअं कोन्ह थींदो। सो नेठि सौदागर संदसि ज़ाल जी हिकु बि न ॿुधी। सो सौदागर ऐं सौदागर जी ज़ाल ऐं टपड़ ॿधी सिधो आया वञी बादशाह जे महल में उते। सो हाणे बादशाह हिननि खे महल वग़ैरह ॾिनूं हिकिड़ो माना बंगलो अलॻि ॾिनूं पासे मंझि। सो हाणे सौदागर जी ज़ाल उते रहणु लॻा। सो हिते बादशाह चवणु लॻो वञी वज़ीर खे त ॻाल्हि ॿुध सौदागर जी ज़ाल त हाणे पुॼी वई आहे पर हाणे सौदागर जे हूंदे सूंदे आऊं कीअं हुन सां मिलां। सो हिते वज़ीर चवणु लॻो त हाणे हीअं कर तूं सौदागर खे कंहिं अहिड़े हिसाब सां मोकिल किथे ऐं पोइ तूं हलियो वञ सौदागर जी ज़ाल जे घर। तूं हाणे हिते हलियो वञी सौदागर जी ज़ाल जे घर माना पोइ ज़ाल अकेली हूंदी सौदागर खे पाण केॾांहुं मोकिले वेंदासीं। तो बादशाह चवणु लॻो त इहा तुंहिंजी सलाह भली आहे पर सौदागर खे मोकिलियूं किथे। तो वज़ीर चवणु लॻो त हीअं कर तूं बीमारी जो बहानो कर नाटक कर ऐं पाण सौदागर खे घुराए। सो चवंदासीं त हकीम तबीब चयो आहे हीअ बीमारी बादशाह खे अहिड़ी थी वई आहे। सो हिकिड़ो पखी फिलाणे हंधि आहे उन जा माना खंभ जेके आहिनि सो खपनि हेतिरा खंभ आहिनि हर पखी जा खंभ उन में लॻल आहिनि। सो उहे खंभ खपनि ऐं उहे खंभ उन में जा दवा ठहंदी बादशाह सही थी वेंदो। सो नेठि हिननि पंहिंजी प्लानिंग करे छॾी। सो नेठि सौदागर खे ॿिए ॾींहुं घुरायूं। बादशाह हीअ नाटक करे पियो हुजे। सो सौदागर ॾिठो चवणु लॻो बादशाह खे बादशाह सलामत तव्हां सां ख़ैरु आहे तव्हां सफ़ा ईअं पिया आहियो। सो बादशाह चवणु लॻो तव्हां बीमार आहियां। सो हिते सौदागर चवणु लॻो को हकीम तबीब हेॾां होॾां घुराई कोन्ह छा। सो बादशाह चवणु लॻो हकीम तबीब सभु घुराइनि पर उन्हनि चयो आहे फिलाणे हंधि आहे पखी हिकिड़ो जंहिंखे हर पखी जा पर आहिनि। सो हाणे उन मज़ा उहे पर खपंदा उन मज़ा दवा ठहंदी उन दवा मां तूं सही थींदी हाणे उन पखी खे आणे केरु। सो सौदागर चवणु लॻो त आउं वेंदुसि। तो बादशाह चवणु लॻो जे अगरि तूं वेंदे तुंहिंजियूं महिरबानियूं तुंहिंजा थोरा थींदा मूं ते। सो नेठि सौदागर चवणु लॻो बादशाह खे बादशाह सलामत सुभाणे आउं वेंदुसि। सो नेठि उतां थी ऐं उहो सौदागर आयो पंहिंजी ज़ाल वटि पंहिंजे घर आयो। सो अची सौदागर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे हक़ीक़त ॿुधाइणु लॻो। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध इनखे का बीमारी बादशाह खे आहे कोन्हे बीमारी जेका आहे सो मूंखे ख़बर आहे ऐं तूं न वञ बीमारी का बि कोन्हे तूं वेंदे को ग़लति क़दम थी वेंदो। सो नेठि सौदागर मञी न। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी तूं हिकिड़े दफ़ा मूं ते एतबार यकीन कर तूं हीअं कर तूं इन जेके पर खपनि था खंभ में बि जेके खपनि था सो तूं हीअ पैसा ॾियां थी तूं वञी कंहिं धनारनि खे कंहिं माण्हुनि छोरनि खे ॾे उहे पाणे तोखे किथां न किथां पर
कंहिंजा न कंहिंजा पखियुनि जा पटे तो गॾु करे आणे ॾींदा, तूं उहे खणी अचु। ऐं कुझु का अहिड़ी चोटाइण वारी शइ जेका हुजे सा उहा बि खणी अचु, ऐं कुझु शराब जूं बोतलूं हुजनि उहे बि खणी अचु, माना शराब वठी अचु, शराब जूं बोतलूं वठी अचिजांइ। ऐं पोइ तूं लिकी वेझां ऐं तूं चइजांइ त बादशाह खे त आऊं हाणे वञा पियो, उहो पखी ॻोल्हण वञा पियो आऊं। सो हिते सौदागर पंहिंजी ज़ाल ते यकीन भरोसो कयो, सो वञी वियो, वञी धनार न इन्हनि खे वञी पैसा ॾिनी। सो विया वञी हले किथां खंभु जाम हेॾा होॾां चूंडे खणी जेको अची सौदागर खे ॾिनो, सो चवणु लॻा थी खंभ थी खणी आयासीं। सो हितां हुतां खंभु चूंडे खणी आया। सो सौदागर खणी उहो खंभ अची रखिया, ऐं कुझु उहो नशे वारी बोतलूं जेके शराब वराब हुयूं उहे बि माना वठी आया, ऐं चोटाइण वारी शइ बि हिकिड़ी का उहा माना अहिड़ी जेको बोतल उहा बि सौदागर वठी आयो। सो हाणे नेठि सौदागर वियो बादशाह वटि। सो चवणु लॻो त हाणे वञा पियो, कुझु पैसा वैसा मूंखे ॾे। बादशाह खे चवणु लॻो, सो बादशाह खे पैसा ॾिना। सौदागर ईअं ई बहानो करे उतां निकिरी वियो। सौदागर वरी चकर ॾेई ऐं सिधो आयो पंहिंजे घर। सो सौदागर ज़ाल चवणु लॻी त हाणे तूं फिलाणे हंधि लिकी वेह, तूं ॾिसजांइ हाणे बादशाह ईंदो, बादशाह जा तूं कमु ॾिसजांइ। सो सौदागर बि लिकी वञी कंहिं कुंड पासे में वञी वेही रहियो। सौदागर जी ज़ाल हुनखे लिकाए छॾियो। हाणे सौदागर जी ज़ाल वेठी हुजे, तव्हांजो जेको बादशाह हार सिंगार करे अची तयारु थी अची सौदागर जी ज़ाल वटि पुॻो। तो सौदागर जी ज़ाल चवणु लॻो त मुंहिंजो तोसां इश्क़ आहे, मूं तोखे अणॾिठे चाहियो, तोसां मोहबत कई, तोसां हाणे मिलण ते चाहियां पियो, तोसां मिलां कीअं, हाणे तुंहिंजे मुड़ुस खे मूं बहानो करे मोकिले छॾियो आहे, हाणे तूं मूंसां मिल, मूंसां मुलाक़ात कर। सो नेठि एतिरो कुझु सौदागर उन महिल ॿुधी वरितो। सौदागर चवणु लॻो त वञ भणिया बादशाह वॾो ज़ालिम, भणिया बादशाह मूंसां ईअं ई कयो। सो मुंहिंजी ज़ाल वफ़ादार निकिती, ऐं जे अगरि अहिड़ी थी आहे त ख़बर न आहे छा थी वञे। सो सौदागर खे बि ख़बर पइजी, सौदागर माठि करे वेठो हुजे। सो सौदागर जी ज़ाल चवणु लॻी बादशाह खां त बादशाह सलामत बिल्कुलु, पहिरीं वेह, कुझु नशो वशो पीए, कुझु शराब वराब पी, उन खां पोइ पाण कचारी करी हूंदा। तो बादशाह चवणु लॻो त हीअ माई अॻे ई ठही पई आहे, मूंसां मूं हर बुरू दिली पे हईं। सो नेठि सौदागर जी ज़ाल छा कयो जो अची हुनखे शराब पियारींदी वई, शराब पियारींदी वई, शराब बादशाह पींदो वियो। सो नेठि अची बेहोश थी किरी पियो। सो सौदागर खे सॾु कयो सौदागर जी ज़ाल। सो सौदागर आयो, ऐं उहो चोटाइण वारी शइ सॼे बादशाह जे माना बदन ते हाणी, ऊंधा वग़ैरह जाम ई बदन ते हाणी, उहे खंभ बि उन ते चोटाए छॾिया। हाणे रुॻो खंभ थी विया हुजनि, रुॻो खंभ थी विया हुजनि, बादशाह ॾिसण में न अचे। सो सौदागर जी ज़ाल चवणु लॻी सौदागर खे, हाणे तूं हीअं करे हिनखे खणी वञी उन महल में वञ, सो वञी उन्हनि खे ॾे, उन्हनि खे चओ त पखी खणी आयो जेको बादशाह चयो पे, ऐं हीअ ॿोलियूं कई ॿोलींदो, जेॾीमहिल ॿोलियूं ॿोले त हिनखे पादर हणिजो। सो नेठि सौदागर जी ज़ाल सौदागर खे सम्झाए, सौदागर खणंदे बादशाह खे, बादशाह रुॻो खंभ थियो पियो हुजे, चोटाए विया आहिनि, ऐं बादशाह हुजे नशे में। सो हाणे सौदागर खणी आयो उन वज़ीर हिननि वटि। तो चवणु लॻो त बादशाह जेको पखी घुरायो सो आऊं खणी आयो। सो वज़ीर चवणु लॻो यकदमि में तूं खणी आयो अधु राति में? चई हा, अधु राति में खणी आयो, मूंखे मिली वियो। सो हाणे हिननि पखी वखी खयो। सो हिते सौदागर चवणु लॻो त हीअ ॿोलियूं कई ॿोलींदो, जेॾीमहिल ॿोलियूं ॿोले त उन महिल ठका कराइजो पादर। सो चवणु लॻा त भले ठीकु आहे। सो हिननि हीअ खणी उनखे बादशाह खे अची रखियो, रुॻो खंभ में लॻाया। हिननि ख़बर न आई बादशाह हुई पखी सम्झे, वॾो पखी सम्झी हुते। सो हाणे खंभ में लॻा पिया हुजनि। सो हाणे जीअं नशा लहंदा विया, ईअं हू बादशाह चवंदो रहियो त अड़े सौदागर जी ज़ाल वॾी निभागी मूंसां अहिड़ो हशर कई। सो सभु चवणु लॻा त अड़े हणो पादर, हणो पादर। सो बादशाह चवे त आऊं बादशाह आहियां। सो नेठि केर बि ॻाल्हि ते यकीन न करे, बी पादर सां सफ़ा माना धोई छॾियूं हुनखे बादशाह खे। सो पादर वग़ैरह हिननि जाम हया। सो नेठि कुझु लेटूं बेटूं हयूं, तॾहिं लेटूं बेटूं त कोन हुयूं, पर इहे बतियूं वग़ैरह हुयूं, ॾीआ ॿीआ हूंदा हुआ। सो खणी आया, रोशनी वोशनी कयूं त ख़बर पई त अड़े हीअ त बादशाह आहे। सो नेठि बादशाह खे हिननि वेंझारियो, उहे खंभ बंभ लाथा कयूं, ॼाण बादशाह ॾिसण जहिड़ो थी वियो। त हाणे बादशाह खे तमामु कावटड़ी। जॾहिं अची सुबुह थियो, बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त इहा सौदागर जी ज़ाल तमामु वॾी हरामड़ी। सो हाणे हीअं करियो, इन सौदागर खे खणी अची बंदि करियो। सो नेठि बादशाह जो हुकुम थियो, सिपाही विया वञी सौदागर खे झले अची क़ैद कयूं। हाणे वज़ीर वियो सौदागर जी ज़ाल वटि। सो चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, जेको बादशाह चवे थो सो कर, तुंहिंजो मुड़ुसु क़ैद पियो आहे, बादशाह हुनखे फांसी ते चाढ़ाए छॾींदो। सो हाणे सौदागर जी ज़ाल जॾहिं ॿुधो, सो हुतां डोड़ंदी आई बादशाह वटि। सो बादशाह चवणु लॻी त बादशाह सलामत, तुंहिंजी दुश्मनी मूंसां आहे, मुंहिंजे मुड़ुस सां कोन्हे, ऐं मुंहिंजे मुड़ुस खे छॾे ॾे। मुंहिंजो दुश्मन मुंहिंजो हुस्न आहे, जेको आऊं हसीन ऐं ख़ूबसूरत आहियां, जंहिं में तो अखियूं विधियूं आहिनि। हाणे जॾहिं आऊं किनी ख़राबु थी वेंदसि त मुंहिंजे मुड़ुस जी नज़रनि में किरी वेंदसि। असीं ग़रीब आहियूं, असां जेका कुझु आहे सा ई इज़त आहे। सो इज़त वेंदी अवी त बादशाह माण्हू हुयो, अवी त 10 बि वठी सघो था मायूं किथां, 10 ख़ूबसूरत औरतूं वठी सघो था, अयाशी करे सघो था, पर मूं ग़रीब वटि मुंहिंजी आहे इहा इज़त, जंहिं में तो अखियूं विधियूं आहिनि। जे अगरि आऊं किनी थियां, ख़राबु थियां, तूं मुंहिंजी इज़त में हथु विझीं त पोइ तूं मूंखे मारे छॾिजांइ, छो त पोइ आऊं मुंहिंजे मुड़ुस जे
क़ाबिल न आहियां, मुंहिंजे मुड़ुस जे लाइक़ु कोन आहियां, मुंहिंजी मुड़ुस जे नज़र में किरी पवंदुसि। सो हाणे एतिरियूं कुझु ॻाल्हियूं जेॾी महिल चयूं सौदागर जी ज़ाल, सो बादशाह खे रहम अची वियो। सो बादशाह चवणु लॻो त बसि मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई, अॼु खां ॿीहर तूं मुंहिंजी धीउ आहीं। सो सिपाही चवणु लॻो त इन सौदागर खे आज़ादु करियो, छॾियो। सो हाणे बादशाह चवणु लॻो उन सौदागर खे ऐं सौदागर जी ज़ाल खे चवणु लॻो त मूं अव्हांखे छॾे ॾिनो। ऐं सौदागर जी ज़ाल चवणु लॻो मूं तोखे धीउ करे छॾियो आहे, तूं मुंहिंजी न्याणी आहीं ऐं तुंहिंजी मर्ज़ी ही बंगलो ही हर शइ तोखे आई ऐं कुझु मिल्कियत वग़ैरह मां ॾियां थो, जे अगरि वेहो त हिते वेहो, जे वञो त पंहिंजे मुल्क भले वञो। सो हाणे नेठि बादशाह जे दिलि में रहम पैदा थी वियो। सौदागर जी ज़ाल ऐं सौदागर पोइ उते न रहिया ऐं बादशाह जेको माल मिल्कियत जेका धन दौलत ॾिनी, सो सौदागर ऐं सौदागर जी ज़ाल खणी आया पंहिंजे मुल्क ऐं पोइ पंहिंजी हसी ख़ुशी सां उते ई रहणु लॻा ऐं पंहिंजी ज़िंदगी जा बक़ाया ॾींहं उते गुज़ारणु लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाइण ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।